अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां असां तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण हासिलु कंदा आहियूं। जिते रमज़ान शरीफ़ जो महीनो जारी आहे, अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो रोज़ो ऐं सिहत बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त रोज़े सां गॾो गॾु असांजी सिहत बि बरक़रार हुजे। जेकॾहिं असां बीमार आहियूं, असांजी सिहत सही न आहे त असां वरी रोज़े खे बरक़रार नथा रखी सघूं या रखी नथा सघूं। त हिते असां वटि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू, हिकिड़ा त उहे ठीकु ठाक माण्हू जेके सिहतमंद आहिनि, उहे पंहिंजे रोज़े में कहिड़ा एहतियात कनि या कहिड़े क़िस्म जो खाधो पीतो इस्तेमालु कनि, ऐं ॿियो ग्रुप वारे जिन खे कंहिं क़िस्म जी का बीमारी आहे, कंहिंखे का गुर्दे जी तकलीफ़ आहे, कंहिंखे का जिगर जी बीमारी आहे, कंहिंखे शुगर आहे या ॿियूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, अल्सर आहे, गैस्ट्राइटिस आहे, हाज़मे जो निज़ाम उनजो दुरुस्त न आहे, त उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो एहतियात करणु घुरिजनि ऐं सहरी में या इफ़्तियार में कहिड़े क़िस्म जा खाधा इस्तेमालु करणु घुरिजनि। रोज़े जा तमामु घणा फ़ाइदा बि आहिनि, पर उन सां गॾो गॾु अलाह ताला जी तरफ़ां इहा इजाज़त आहे त जेकॾहिं तव्हां बीमार आहियो या जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो त तव्हां रोज़ो छॾे सघो था। त असां जेकॾहिं वाक़ई बीमार आहियूं त पोइ असां इन मां मुकमल फ़ाइदो वठण जी कोशिशि बि कयूं। त अॼु असां कोशिशि कंदासीं तव्हांखे रोज़े ऐं सिहत बाबति मुकमल ॼाण ॾियूं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेके महिमान आहिनि, पहिरियों महिमान मूंसां गॾु आहे डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी, जेके एक्स एडिशनल सेक्रेटरी हेल्थ सिंध गवर्नमेंट जा रही थियनि, हेल्थ सेक्रेटरी बि रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ हॉस्पिटल जा MS बि रहिया आहिनि। शफ़क़त साहिब खां पुछंदासीं त असांखे हिन रोज़े में कहिड़े तरीक़े जा एहतियात करणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा खाधा खाइणु घुरिजनि, जेकॾहिं का बीमारी आहे त पोइ असां उनजो इलाजु कयूं या रोज़ो छॾियूं या रोज़े खे बरक़रार रखूं। उन सां गॾो गॾु ॿियो असां सां नाले वारो प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन ऐं असां सां गॾु आहिनि जेके SIUT में प्रोफेसर आहिनि। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त SIUT या जेको सूट आहे या जेको इहो अदीब रिज़वी जेको वार्ड आहे उहो कहिड़े क़िस्म सां कमु करे, उते कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं आहिनि ऐं गुर्दे जे मरीज़नि जा कहिड़े कहिड़े क़िस्म जा इलाज कया वञनि था, ॿारनि जे लाइ उते छा आहे, डायलिसिस जो कहिड़ो सिस्टम आहे, केतिरा सेंटर हिन सिंध में कमु करे रहिया आहिनि, आम माण्हुनि खे कहिड़ा फ़ाइदो जेको सो मिली रहिया हुया। अदीब रिज़वी जो या मंज़ूर साहिब वारनि जो हिकिड़ो बिल्कुलु स्लोगन आहे या नारो आहे त जेको बि असां इलाजु कंदा आहियूं उहो इज़त भरियो इलाजु कंदा आहियूं, डिग्निटी वारो इलाजु हूंदो आहे, हर कंहिंखे इज़त ऐं रिस्पेक्ट सां उनजो इलाजु कयो वेंदो आहे ऐं बग़ैर पैसनि जो कयो वेंदो आहे। ऐं उहो पुछंदासीं त इहो इन नारे में तव्हां केतिरो कामयाबु आहियो। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी शफ़क़त अब्बासी, तव्हां हिते असां वटि आयो। अस्सलाम वालेकुम मंज़ूर साहिबु। वॾी महिरबानी मंज़ूर हुसैन, तव्हां बि हिते असां वटि आयो। SIUT जे बारे में तव्हां खां ॼाण वठंदासीं त आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो। डॉक्टर शफ़क़त अब्बासी, रोज़ो ऐं सिहत इस्लाम जे हवाले सां चवंदा रोज़े जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि, पर असां वटि ॿ ग्रुप माण्हुनि जा आहिनि। हिकिड़ा उहे सिहतमंद माण्हू जेके रोज़ो रखनि था, पोइ कॾहिं शाम जो वधीक खाई था वञनि, ओवर ईटिंग थी थिए, सहरी में छा खाजे, इफ़्तार में छा खाजे। हिकिड़ो ॿियो ग्रुप आहे जेके बीमार आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं उन्हनि खे बीमारियूं, तव्हां डॉक्टर बि रहिया आहियो, हेल्थ डिपार्टमेंट सां बि तव्हांजे, त जेके माण्हू बीमार आहिनि, जेके शुगर जी बीमारी आहे, कंहिंखे गुर्दे जी बीमारी आहे, कंहिंखे जिगर जी आहे, कंहिंजो हाज़मो दुरुस्त न आहे, उन्हनि माण्हुनि खे कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि या पंहिंजे डॉक्टरनि जे मशवरे सां हलनि। तव्हांजी महिरबानी साईं, तव्हां मौक़ो ॾिनो। पर रोज़ो असांजे इस्लाम जा जेके 5 अरकान आहिनि उन में टियों नंबर अरकान आहे तौहीद, निमाज़, ज़कात, रोज़ो ऐं ज़कात ऐं हज। त जीअं ज़कात असां कढंदा आहियूं पंहिंजे पैसनि ते, तीअं रोज़ो आहे पंहिंजे जिस्म जी ज़कात निकिरंदी आहे ऐं असांखे इस्लाम जे तरफ़ां, दीन जे तरफ़ां इहा तलक़ीन कई वई आहे त रोज़ो साल में हिकिड़ो महीनो फ़र्ज़ु कया विया। त लाज़मी आहे जॾहिं अलाह जे तरफ़ां को हुकुम थिए थो त हुनमें का चङाई हूंदी आहे इंसान जे लाइ। पर तव्हांजी ॻाल्हि त किथे किथे का मजबूरी हूंदी आहे, को माण्हू ईअं न थिए त तमामु बीमार बि हुजे, उन खां पोइ बि जज़्बाती थी करे बि रोज़ो रखे ऐं पंहिंजी सिहत खे नुक़सानु ॾिए, छो दीन में तमामु नरमी रखी वई आहे। त तव्हां कॾहिं वञो था सफ़र ते, त जीअं सफ़र ते वञो था त निमाज़ बि तव्हांजी अधु थी थी वञे, तव्हां जेको कसर निमाज़ था पढ़ो। ईअं ई जेकॾहिं तव्हां सफ़र में वञो था त सफ़र में तव्हांखे रोज़े जी बि माफ़ी आहे, पर पोइ उहे तव्हांखे रखणा आहिनि। पर बग़ैर जवाज़ जे तव्हां रोज़ो छॾणु बि हिकिड़ो वॾो गुनाह आहे। पर जेके रोज़ा तव्हां छॾियो था उहे तव्हांखे वरी अची रखणा आहिनि, ऐं जेकॾहिं रोज़ो चवंदा त तव्हां छॾे था ॾियो त उते वरी माण्हुनि खे तव्हांखे मानी, 5 माण्हुनि खे मानी खाराइणी पवंदी आहे उनजे लाइ। पर रीज़न हुजे, ईअं कोन्हे त माण्हुनि खे मानी खाराए माण्हू रोज़े खां जान छॾाए वञे। हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त जीअं हाणे को माण्हू आहे जंहिंखे पेप्टिक अल्सर आहे या किडनी जा स्टोन्स आहिनि या हुनखे डायबिटिक आहे, उहा बि फ्लक्चुएशन आहे हुन में, माना उहा कंट्रोल डायबिटीज़ न आहे, केॾी महिल हाई थी वञे, कॾहिं लो शुगर थी वञे। हाई शुगर वरी बि तव्हांखे यकदमि एॾो नुक़सानु न थी वञे, पर जॾहिं लो शुगर थी वञे त तव्हांखे यकदमि तव्हां शॉक में वञी सघो था। ऐं शुगर में छो जो हिकिड़ी एनर्जी हूंदी आहे, कैलरीज़ हूंदियूं आहिनि, तंहिंजे हिकिड़े हिकिड़े सेल खे
सेल खे जेको जिस्म जे ऐं दिमाग़ खे उहो इन जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उन में तव्हां शाक में हलिया वियो ऐं तव्हांजी सम्झो हाइपोग्लाइसीमिया जंहिंखे चवंदा आहियूं, ग्लूकोस लेवल घटिजी वई ऐं माण्हू शाक में वियो, त उन में पॉसिबिलिटी आहे त तव्हांजे ब्रेन जो को हिसो उन जी लोकलाइज़ डेथ थी वञे ऐं पोइ तव्हां शॉक मां निकिरो बि सही त कोमा में हलिया वञो। तंहिंजे करे ज़रूरी न आहे उहो तव्हां पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कयो। अहिड़ी तव्हांजी जेकॾहिं कंडीशन आहे ऐं तव्हांजी शुगर कॾहिं कॾहिं लो थी वञे त तव्हां उन में तव्हांखे हिकिड़ी एग्ज़म्पशन मिले थी। साॻिए वक़्त ते ख़ाली पेट में अल्सर आहे, अल्सर में जेकॾहिं ख़ाली पेट ते तव्हां रोज़ो रखंदो त अल्सर अञा वधी वेंदो। तंहिंजे करे उन में बि जेको आहे डॉक्टर तव्हांखे एडवाइस कंदा ॾिसी करे त पोइ उन खां पोइ तव्हांखे रोज़ो खां माफ़ी मिली सघे थी। मतिलबु उहो डॉक्टर जी मर्ज़ी आहे, तव्हांखे इजाज़त ॾे थो या नथो ॾे, उन जी हिदायत जे मुताबिक़। जीअं तव्हां हिकिड़ी मौलवी खां फतवा वठबी आहे तीअं डॉक्टर बि तव्हांखे हिकिड़ी जेकॾहिं ॾींदो त तव्हांखे हिकिड़ो जवाज़ आहे उन ॻाल्हि छॾण जो। बाक़ी जेको सिहतमंद माण्हू आहे उनखे बि खपे त जॾहिं रोज़ो रखे थो त तमामु घणो पाणी पीए। गर्मी जो मौसमु आहे, असां वेठा आहियूं, असांखे फील कोन थो थिए, पर उन माना वेहण में ख़ाली पघर जेके निकिरंदा आहे, साह में असांजे जेका साह खणूं था उन में जेतिरी एवोपरेट थिए थी असांजो पंहिंजो पाणी निकिरी थो वञे जिस्म मां, जेको असांखे नज़र नथो अचे। तंहिंखे डिहाइड्रेशन थी सघे थी, पाणी जी खोट थी सघे थी जिस्म में, ऐं पाणी जी खोट थियण जे करे तव्हांखे थी सघे थो तव्हांजे यूरिन कंसंट्रेशन थी वञे वधीक ऐं उन में स्टोन फॉर्मेशन थियण जी तकलीफ़। इफ़्तारी ऐं सैर ते पाणी जो वधीक इस्तेमालु करणु बेफ़ाइदेमंद आहे। हा बिल्कुलु। मंज़ूर साहब, गुर्दनि जी बीमारी जॾहिं असां ॻाल्हि था करियूं, SIUT जो जॾहिं नालो थो अचे त सॼी दुनिया उनखे सुञाणे थी। बाक़ी हिकिड़ो इज़त भरियो उते इलाज बि थिए थो, उन ते पुछंदासीं गुर्दनि जे मरीज़नि खे तव्हां इजाज़त ॾींदा आहियो त रोज़ो रखनि? असां ईअं त गुर्दनि जूं जेके उहे बीमारियूं जेके स्टेबल आहिनि पेशेंट्स, लाइक जेकॾहिं कंहिं माण्हू खे को पथरी जी बीमारी आहे पर का अक्यूट का सूरत न आहे, माना को सूर या बुखार न आहे या पेशाब सही थो अचे त उहो माण्हू रखी सघे थो। पर उन में असां उन्हनि खे इहा सजेस्ट कंदा आहियूं त रोज़ रखण वक़्तु ज़्यादा पाणी पीअनि ऐं रोज़ खोलण वक़्तु ज़्यादा पाणी पीअनि। त कम अज़ कम जेको आहे सो 2 लीटर आउटपुट जेको आहे सो पेशाब अचणु खपे, त उन में चांसिस घटि था थियनि पथरी ठहण जा। त उन लाइ ज़रूरी आहे त कम अज़ कम 3 लीटर पाणी जा पियो। जेके माण्हुनि खे स्टोन एलर्जी आहे, जेकॾहिं 3 लीटर पाणी जा पीअंदो आहे माण्हू, को माण्हू पीअंदो त उनखे आउटपुट जेको आहे यूरिन हिन मौसम में 2 लीटर ते अचे थो ऐं उन में पथरी ठहण जा चांसिस घटि थी था वञनि। त जेकॾहिं रोज़े रखण खां पहिरियों ऐं रोज़े खोलण खां बाद इहो माण्हू एतिरो पाणी पी सघे थो त उहो माण्हू रखी सघनि था। बाक़ी जेकॾहिं अक्यूट प्रॉब्लम आहे, जेकॾहिं अक्यूट को कोलिक आहे या बुख़ार आहे या को पेशाब जी कमी आहे त उन में असां मना कंदा आहियूं। ऐं बाक़ी जेके पेशेंट जेके रीनल फेल्यूर में आहिनि या किडनी फेल्यूर में आहिनि ऐं डायलिसिस ते आहिनि, त उन्हनि पेशेंट्स खे जेका असां रोज़ो रखण खां असां मना कंदा आहियूं, छो त उन में अच्छा कुझु माण्हू इहे चवंदा आहिनि, मां तव्हां खां पुछंदुसि, शौकत साहब बि इन जो जवाबु ॾींदो, त असांखे उञ ई नथी लॻे त असां एतिरो पाणी छो पियूं, छा ईअं थींदो आहे? न, उहो थी सघे थो, कुझु माण्हुनि जी हर हिकु माण्हू जी हैबिट बि थींदी आहे, पर ख़ासि करे जेके माण्हू जिन खे पथरियूं ठहनि थियूं त उनजो जेको बेस्ट मैथड आहे ऐं जेको सिंपल तरीक़ो आहे उहो आहे हाइड्रेशन। ऐं हिन मौसम में जीअं त शफ़क़त साहब ॿुधायो तव्हांखे तक़रीबन 2 लीटर आउट माना लॉस थी सघे थो पाणी, बिल्कुलु सही, हिन जे करे गर्मी जे करे, त उहा मेंटेन करणु उन लाइ लाज़मी आहे। तंहिंजे करे जेको आहे उन माण्हू पंहिंजी आदत हुजनि त उहो पाणी ज़्यादा पीअनि। ऐं उन सां गॾोगॾु जेका ॿी शइ आहे उहा आहे थोरी खाद खुराक में जेका असां मिसाल तौरु गोश्त ज़्यादा न खाइणु खपे, नमक घटि करणु खपे। उन ते अचूं था, मतिलबु इहे खाधे पीते डॉक्टर साहब, इहा माण्हू काफ़ी माण्हुनि चयो असांखे उञ ई नथी लॻे त असां 6-12 गिलास छो पियूं? असां जीअं दवा त खाऊं था न साईं, माना ज़ोरी पीअणो आहे। ऐं हूअं त नेचुरल जेका शइ आहे कुदरती, त जेॾी महिल जिस्म मां जेसिताईं पाणी निकिरे थो त ऑटोमेटिकली तव्हांखे उञ लॻे थी। सही आहे। पर कॾहिं कॾहिं जॾहिं अहिड़ी का शइ आहे जो स्टोन फॉर्मेशन जा चांसिस आहिनि हीअं आहिनि, त उहो तव्हां एज़ अ ट्रीटमेंट करे सम्झो तव्हां दवा पिया वठो, ज़रूरत न आहे तॾहिं पियो। तव्हां हिकिड़ो जग पियो हुजे पाणी जो ऐं वेठा पियो ताकी जीअं मंदूर साहिबु चयो त असां वटि फिज़ियोलॉजी में हूंदो आहे त फिज़ियोलॉजी में 24 कलाकनि में तव्हांखे 1.5 लीटर खां 2 लीटर पेशाब अचणु खपे। जे उन खां घटि थिए थो त पोइ प्रॉब्लम आहे, पोइ कंसंट्रेशन थी वेंदी, यूरिन जो रंग बि तव्हां ॾिसंदा, कंहिंखे पाणी नथो वणे त शरबत जे सूरत में, लस्सी जे सूरत में पाणियाठ इस्तेमालु करे बिल्कुलु पी सघे थो, उन सां बि जेको आहे फ़र्क़ु पए थो। पर पाणी जेका नेचुरल शइ आहे उनजो अल्टरनेट ॿी शइ नथी थी सघे, पर ॿियनि फ्लूइड्स तां बि उनखे माण्हू माना त हू करे सघे थो, बैलेंस करे सघे थो। पर उन में हिकिड़ी शइ तव्हांखे जेके कोल्ड ड्रिंक्स आहिनि असां पीऊं था, उहे न
लस्सी आहे लीमू पाणी आहे अहिड़े क़िस्म जो मतिलबु शरबत का मिठाण विझी पीजे त जीअं पाणी ख़ाली नथो पसंदि थिए त उनखे मेडिकल तरफ़ से थींदो हिकिड़ो हाइपोटॉनिक हिकिड़ी हाइपरटॉनिक सॉल्यूशन इन ते कयूं था हिकिड़ो कलर आहे उनखे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां शबीर महमूद तलगामी वॾी महिरबानी सवाल छा आहे तव्हांजो अदा सवाल आहे जेका दोस्त खे खंघि थी पई आहे उनखे छॾे कोन थी सही एलर्जी जो छा ख़बर न आहे घणो अरसो थियो अथसि खंघि खे त 6-7 महीना थिया अथसि कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव हुते न त कोन ॾेखारियो डॉक्टर खे न ॾेखारींदो त पोइ खंघि कीअं छॾींदे इहो त ज़रूरी आहे तव्हां हुते वञी जी एलर्जी आहे हा त एलर्जी जो बि इलाजु आहे न एलर्जी आहे या जेकॾहिं खंघि मुसलसल नथी छॾे दवा जे बावजूद त टीबी या ॿियूं बीमारियूं थी सघंदियूं तंहिं करे वेझे कंहिं डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो ऐं तव्हांजे सवाल जो जवाबु डॉक्टर साहिब खां वठूं था वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल मंज़ूर साहिबु जी चए थो खंघि नथी अच्छा, छॾे खंघि डॉक्टर खे न ॾेखारींदो त कीअं ख़बर पवंदी हा त उहो आहे पर उन लाइ ज़रूरी आहे चए त कंहिं ज़माने में ॾेखारींदो डॉक्टरनि जो एलर्जी आहे हा त उनखे कुझु माण्हुनि खे जेको आहे सो स्पाज़म थींदो आहे ब्रोंको स्पाज़म उनजे करे बि खंघि थींदी आहे त उन लाइ ज़रूरी आहे त माण्हू डॉक्टर खे ॾेखारे उहो ऑस्कल्टेट करे ॾिसंदा जेकर उहा शइ त पोइ उन मरीज़ खे खंघि जे शरबत सां फ़ाइदे जे बजाए ब्रोंको डायलेटर जेके ड्रग्स इलाजु मौजूदु आहे उहो इलाजु उहो थींदो ऐं उनखां पोइ जीअं तव्हां ॿुधायो त 6 हफ़्तनि खां मथे जेकॾहिं खंघि कंहिं माण्हू खां आहे त उन लाइ ज़रूरी आहे त एक्सरे चेस्ट थिए ऐं उनखां पोइ रत जी टेस्ट मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो जवाबु अधे असांजे ॿुधी वठूं डॉक्टर साहिबु तव्हांजो जेको स्लोगन आहे त इज़त भरियो इलाजु छा छा सहूलियतूं आहिनि SIUT में तव्हां कीअं मरीज़नि जो इलाजु कंदा जी जी महिरबानी ऐं मां हाणे तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयां त SIUT तव्हांखे ख़बर आहे त 70s अर्ली 70s में 8 बेडेड हॉस्पिटल सां शुरू थियो हो सिविल अस्पताल में हिकु नंढो वार्ड हो ऐं उनखां पोइ माण्हुनि जे माना जेका असांखे सम्झो त पेशेंट जी डिमांड ते उहा उनखे असां सहूलियत वधाईंदासीं पहिरियों डायलिसिस एड थी उनखां पोइ ट्रांसप्लांटेशन थी उनखां पोइ ॿारनि जी अलॻि हॉस्पिटल ठही उन में ॿारनि में वरी पीडियाट्रिक यूरोलॉजी पीडियाट्रिक नेफ्रोलॉजी ऐं उनखां पोइ जेका आहे असां वटि मसतुर हा हिन वक़्तु यूरोलॉजी जे अंदरि जेको आहे या गुर्दनि जी बीमारियुनि जो जेको वार्ड आहे उनजे अंदरि ख़ुदि सभु स्पेशलिटीज़ आहिनि जीअं मिसाल यूरोलॉजी जेके कैंसर आहिनि उनजो अलॻि वार्ड आहे ऐं स्टोन्स लाइ असां वटि 6 लिथोट्रिप्स मशीन आहिनि पाकिस्तान में वॾे वॾो सेंटर लिथोट्रिप्स जो ऐं उनखां पोइ एंडो यूरोलॉजी यानी जेका की होल सर्जरी जे थ्रू जेका आहे असां ऑपरेशन कजे थो PCNL ऐं यूरोट्रास्कोपी उनजी फैसिलिटीज़ आहिनि ओपन सर्जरी फैसिलिटीज़ आहिनि ऐं उनखां अलावा मिसाल तौरु ॿारनि जी पीडियाट्रिक सर्जरी आहे पीडियाट्रिक नेफ्रोलॉजी आहे ऐं उनखां पोइ असां जॾहिं ॾिठो त हिते हेपेटाइटिस C काफ़ी आम कॉमन आहे त रीनल ट्रांसप्लांटेशन या किडनी ट्रांसप्लांटेशन सां गॾोगॾु लिवर ट्रांसप्लांटेशन जी बि ज़रूरत आहे त असां लिवर ट्रांसप्लांट प्रोग्राम बि शुरू कयो आहे ऐं उन सां गॾु लिवर डिज़ीज़ जे बारे में हिकिड़ो अलॻि वार्ड आहे ऐं उन सां गॾु सपोर्टिव जेका आहे जीअं मिसाल रेडियोलॉजी आहे इमेजिंग फैसिलिटीज़ आहिनि उनखां अलावा सम्झो त पैथोलॉजी आहे या ॿियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि मेडिकल सोशल वर्क आहे इहे केतिरा सेंटर आहिनि हिन वक़्तु असां वटि तक़रीबन हा 4-5 सेंटर त SIUT जे इन बिल्डिंग में आहिनि उनखां अलावा हिकिड़ो मेहरुनिसा हॉस्पिटल कोरंगे में आहे हिकिड़ी जेका असांजी गार्डन ते आहे हिकिड़ी अपोआ सेंटर में तक़रीबन 8 सेंटर आहिनि कराची में ऐं उनखां अलावा सखर में आहे SIUT सखर हिन वक़्तु शिबलानी हॉस्पिटल में असांजो प्रोग्राम हले पियो हॉस्पिटल वर्किंग में आहे ऐं उनखां अलावा जेल रोड ते या हाईवे ते हिकिड़ी 32 एकड़ जी ज़मीन बि अलॉट कई आहे गवर्नमेंट SIUT सखर जी हा नई जेका परमिसिस लाइ न्यू बिल्डिंग ठहे पियो हुते ऐं उनखां अलावा असांजो मुज़फ़राबाद में हिकिड़ो सेंटर आहे जी अच्छा केतिरा डायलिसिस डेली मरीजनि जो तव्हां तक़रीबन 700 डायलिसिस थियनि पिया ऐं 220 मशीनूं आहिनि असां वटि डेली जी हा 24 कलाक हा 24 कलाक 3 खां 4 शिफ्टूं थियनि थियूं इनखे अञा अॻिते बि तव्हां खां पुछंदासीं त वधीक कीअं त डॉक्टर शफ़क़त जेके माण्हू रोज़ो रखनि था बीमारियुनि जो त तव्हां ज़िक्र कयो थो पंहिंजे डॉक्टर जे मशवरे सां जेको बि डॉक्टर उनखे एडवाइस करे उन मुताबिक़ पर असां छा था कयूं सॼो ॾींहुं जॾहिं रोज़े में हूंदा आहियूं 12 कलाक या अॼुकल्ह त 15 कलाक 16 कलाक पर जॾहिं शाम जो असां इफ़्तार खां पोइ ओवर ईटिंग कंदा आहियूं घणो कुझु खाईंदा आहियूं तेल भरियूं शयूं पकोड़ा इहे इन्हनि सां छा असांजो हाज़मो ख़राबु थी सघे थो कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं पहिरीं त ॾिसिजे त रोज़ो रखण जी जेका असांखे फ़र्ज़ु कयो वियो उनजो थीम छा आहे मतिलबु उन मक़सदु छा आहे मक़सदु इहो आहे त जिस्म जी जीअं मूं ॿुधायो त ज़कात आहे जेकॾहिं उहा त पाण ओतिरो ई वरी खाई वञूं ऐं ओवर ईटिंग करे वञूं ऐं कंहिं कंहिं माण्हुनि खे त असां ॾिठो आहे त रमज़ान में अञा वज़न वधी थो वञे त इहो ई आहे त तव्हां थोरो घटि खाओ तव्हांखे ॿिए जी बुख जो अहसासु बि थिए ऐं तव्हांजे जिस्म जी बि हिकिड़ी ज़कात माना
तव्हांजे जिस्म में जीअं कोलेस्ट्रॉल आहे ऐं इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके घटिजी थियूं वञनि तव्हांजे जिस्म में उनखे ऐं घटण घुरिजे तव्हां घटणु खपे जेका नॉर्मल नेचुरल ज़रूरत बि आहे त उहा शइ आहे। हाणे मतिलबु माण्हू ईअं कनि था त बाबा बसि जीअं खुलियो रोज़ो तरियल शयुनि में असां घणा तरियल शयूं त ओॾी महिल खाधऊं वरी राति जो हिकिड़ो डिनर ॿियो कयूं वरी जेको राति जो हेठि खाईंदा त इहा शइ जेका आहे उनजो मक़सदु फोत थी थो वञे माना इहो त खणी इस्लाम पर असांजे जिस्म ते कहिड़ा असर पवंदा हुनजा असांजे जिस्म ते छा आहे त हीउ ओचितो तव्हां सम्झो त हिकिड़ो बोझ वधी वेंदो वधी वेंदो तव्हां हिकिड़ो सम्झो त हिका गाॾी हाज़मे आहे जो निज़ाम दुरुस्त न रहंदो ऐं सम्झो हिकिड़ी गाॾी आहे न गाॾीअ जो हिकिड़ो मिसाल था वठो उन जी 5 माण्हुनि जी कैपेसिटी आहे तव्हां हुन में 10 माण्हू विहारे छॾींदो त हू वेही रहंदी गाॾी ऐं पोइ हुनजी स्पीड उहा न थींदी। साॻिए नमूने तव्हां जॾहिं घणो खाओ था तव्हांजे लिवर ते असरु पवे थो माना हुनखे जेको बाइल ठाहिणो थो पए हुनखे हज़म करिणो थो पए हुनजी फैट एब्ज़ॉर्प्शन थिए थी त एॾो लोड हुन ते वधीक पए थो त उहो बि सुठो न आहे हाज़मो ख़राबु थो थिए बिल्कुलु ख़राबु थींदो त इन करे ओवर ईटिंग करण सां तव्हांखे नुक़सानु माना घटि खाइणु घटि खाइणु थोरो कलर हुनखे बि शामिलु कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ साईं ऐं सुनील अंसारी थो ॻाल्हायां जेको आहे नवाब शाह आहे न वॾी महिरबानी सुहेल छा पुछंदो डॉक्टर साहिब खां साईं साईं खां पुछंदा भला हिनजे शुगर जे करे मुंहिंजी क्रिएटाइन वई आहे वधी हिकिड़ो दफ़ो 3.4 हुई वरी ॿियो दफ़ो करायमि त 3 अची वई हाणे असांखे माना इन जे बारे में का अवेयरनेस कान्हे का त छा करणु खपे कहिड़ियूं शयूं खाइजनि कहिड़ियूं न खाइजनि या इहा कमु थी सघे थी या न हिते असां हैदराबाद जे डॉक्टर खे ॾेखारींदा उनजो को इलाज माना आहे कोन शइ न शुगर जे लाइ तव्हांखे दवा त ॾिनो हूंदव न साईं शुगर जी दवा त इंसुलिन वणा पियो पर उनजे करे गुर्दनि ते थोरो असरु पइजी वियो आहे उनजे करे जेको आहे जीअं नेफ्रालॉजी अच्छा क्रेटिनिन तव्हांजी वधी वई आहे पर शुगर तव्हांजी कंट्रोल आहे न हा कंट्रोल आहे साईं कंट्रोल आहे हा जी जी पर हाणे छा आहे त जेको आहे सो हाणे उहो क्रिएटाइन जेको आहे न उहा वधी वई आहे हींअर जेको आहे उहो हुअणु खपे जेको आहे सो 0.9 खां 1. ठीकु आहे डॉक्टर साहिब तव्हांजो को सुवाल आहे उमिरि पुछो उमिरि घणी आहे तव्हांजी सुहेल उमिरि साईं मुंहिंजी हींअर 45 साल 35 साल डॉक्टर साहिब मंज़ूर को सुवाल पुछंदो न बसि ठीकु आहे मां तव्हांखे जवाबु डॉक्टर साहिब खे चऊं था तव्हांखे जवाबु ॾिए थो डॉक्टर साहिब गुर्दनि जे हवाले सां तव्हांजो शुगर जे हवाले सां शफ़क़त साहिबु जवाबु ॾींदो जी अच्छा जॾहिं शुगर थिए थी छा गुर्दा वाक़ई ख़राबु थी था वञनि जी बिल्कुल शुगर जेका आहे या डायबिटीज़ जेका आहे सा गुर्दनि जो वॾे में वॾो ख़राबु थियण जो वॾे में वॾो काज़ आहे माना जेकॾहिं 100 माण्हुनि जा गुर्दा ख़राबु थियनि त उन में 45% जेके आहिनि से डायबिटीज़ जे करे थियनि था त हाणे उन में जेको मुंहिंजे ख़्याल में देरि थी वई आहे शायदि डिटेक्ट करण में जेकॾहिं अर्ली स्टेज ते असां शुगर खे कंट्रोल रखूं त उनखे करे सघिजे थो ऐं ॿी जेका आहे न ॻाल्हि इहा आहे त जेके डायबिटिक पेशेंट हूंदा आहिनि या मरीज़ हूंदा आहिनि उनखे ब्लड प्रेशर बि हूंदो आहे त उहो पंहिंजो ब्लड प्रेशर तव्हां चेक करायो त जेकॾहिं तव्हांजी शुगर कंट्रोल रहंदी ब्लड प्रेशर कंट्रोल रहंदो ऐं तव्हांजी हाइड्रेशन सही आहे ऐं खाधे पीते में परहेज़ करणी पवंदी त जीअं तव्हांजी ओबेसिटी न हुजे जेको वज़न आहे तव्हांजो उन ते कंट्रोल कयो क्रेटिनिन इनजी नॉर्मल थी हा क्रेटिन जेकॾहिं वज़न ते कंट्रोल कंदा त क्रेटिन नॉर्मल थींदी त हिनखे छा कहे सुठे यूरोलॉजिस्ट या गुर्दे जो माहिर डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे उन लाइ बेस्ट नेफ्रोलॉजिस्ट आहे हिते असां वटि ओपीडी थींदी आहे फ्राइडे ते तव्हां हिते अची ॾेखारे सघो असां ओपीडी 14 नंबर में फ्राइडे ते या ट्यूसडे ते अची सघनि था पर असली ॻाल्हि इहा आहे त माण्हू जेको आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करे ऐं शुगर खे कंट्रोल करे ऐं जेका ओबेसिटी जा थोल आहे माण्हू उनखे कंट्रोल वज़न खे पंहिंजो कंट्रोल घटायो ऐं जेके आहिनि से प्रोटीन वारियूं शयूं जेके आहिनि उनखे घटि करिणो आहे जंहिंमें असां गोश्त मछली अंडा ऐं उनखां पोइ जेका आहे उन जाइ ते असांखे सब्जियुनि ते ज़्यादा अचिणो आहे ऐं पाणी ज़्यादा रखिणो आहे जेकॾहिं गुर्दनि में का ख़राबी त उनजो इलाज मौजूदु उनजो इलाज मौजूदु आहे उनजो इलाज मौजूदु आहे डॉक्टर साहिब तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे वक़्तु छोकिरे नंढे वक़्त जो नाज़रीन वठो था हिकिड़ो नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर असां पंहिंजा महिमान असां सां गॾु आहिनि डॉक्टर मंज़ूर असां सां गॾु आहे डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी असां सां गॾु आहिनि ऐं ॿिन्ही सां ॻाल्हि ॿोल जारी आहे तव्हां बि फ़ोन करे कंहिं बीमारी जे हवाले सां या रोज़े जे हवाले सां जेको बि सुवाल जो असांजे महिमाननि खां तव्हां पुछी सघो था ऐं डॉक्टर साहिबु असां सां गॾु आहिनि मंज़ूर साहिबु तव्हां ॻाल्हि बि कई त मतिलबु इलाज बि गुर्दनि जी बीमारी जो मौजूदु आहे डॉक्टर शफ़क़त साहिबु शुगर जेकॾहिं कंट्रोल में न आहे त छा गुर्दनि खां सवाइ सॼे जिस्म ते हुनजो असरु आहे साईं शुगर जो त सॼे जिस्म जे हर पार्ट में छो शुगर आहे ब्लड में ब्लड सर्कुलेट करे थो सॼे जिस्म में तव्हांजे अखियुनि ते असरु थी सघे थो तव्हांजे ब्रेन ते असरु थी सघे थो तव्हांजे दिलि ते असरु थी सघे थो तव्हांजे पेरीफरल जेके नसूं हूंदियूं आहिनि न उहे जॾहिं थी वेंदियूं आहिनि गैंग्रीन थी सघे थो
ऐं शुगर जो हिकिड़ो ॿियो नुक़सानु इहो आहे त उन में जेको हार्ट अटैक थींदो आहे उहो हिकिड़ो साइलेंट थींदो आहे, ॿियनि में सूरु थींदो आहे न, ख़बर न हिन में ख़बर ई न पवंदी आहे मतिलबु सूर माना जी शुगर जेकॾहिं कंट्रोल में न आहे त सॼे जिस्म खे नुक़सानु ॾेई सघे थी। ॾेई सघे। हिकिड़ो बिल्कुलु कॉलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? अब्दुल कादर तुंहिंजो थो ॻाल्हायां लाड़काणे खां। वॾी महिरबानी। तुंहिंजो साहब छा पुछंदो? साईं मंगू भला पाप में ॻाल्हाइण वारो साईं, तव्हां असांजो मसीह आंदो आहे जो ॾाढो तव्हां सां शुक्रगुज़ार आहियूं। मां एसआई ड्यूटी जो पेशेंट आहियां ऐं सिर्फ़ु साईं खे दुआ करणी हुई ऐं सलाम पेश करणो हो। लाड़काणे खां ॻाल्हायां, उस्ताद आहियां मां। बिल्कुलु, वॾी महिरबानी। सवाल बि पुछो, मंज़ूर साहब वेठो आहे तव्हांजे लाइ, उते बि ख़िदमत कयां। सवाल हींअर साईं एसआई ड्यूटी जो ओपीडी में साईं खां मां इलाज वठी रहियो आहियां जी। त साईं खे दुआ करणी अल्लाह साईं इज़त में वॾी महिरबानी। तुंहिंजो साहब तव्हां बिल्कुलु वॾी महिरबानी इहे ख़िदमत कनि था। मंज़ूर साहब वरी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। जी डॉक्टर साहब, तव्हांजी ख़िदमत कई आहे, तव्हां तुंहिंजो साहब जो इलाज बि कयो आहे, त उहो ई ॻाल्हि थी अचे त जॾहिं इज़त भरियो कंहिंजो इलाजु थिए थो त उहे माण्हू तव्हांजे लाइ दुआऊं बि कनि था, जेको सो तव्हांजी जॾहिं ॾिसनि था त उन्हनि खे ख़ुशी बि थिए थी त हिन माण्हू असांखे फ़ाइदो पहुचायो या असांजे ॾुख में असांखे कमु आयो। डॉक्टर साहब खां शुगर ते अञा असां अॻिते हलंदा। डॉक्टर साहब, तव्हां वटि SIUT में जेको बि इलाजु कयो था उहो सभु फ्री में आहे? बिल्कुलु फ्री आहे ऐं उनजो जेको मतिलबु फिलासफ़ी हुई उहा इहा ई त जेको इलाजु आहे तमामु घणो महांगो आहे। जेकॾहिं हिकिड़ी डायलिसिस जेकॾहिं प्राइवेट में कहिड़ो माण्हू कराए थो त उनजो 3 खां 4,000 रुपए ख़र्चु आहे ऐं जेकॾहिं सेक्रेटरी हेल्थ बि ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं उनखे ज़रूरत पए त उहो पंहिंजे पघार में नथो अफोर्ड करे सघे। सही। ऐं उनखां पोइ ट्रांसप्लांटेशन जेका आहे सा जेकॾहिं प्राइवेट कराए त 10 खां 12 लख रुपए जो ख़र्चु आहे ऐं उनखां पोइ 20 खां 25,000 रुपयो महीने में उनजी दवाउनि जो ख़र्चु आहे। सही। त उहो आम माण्हू जे पहुच खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। तंहिंजे करे जेके को अहिड़ो अदारो हुजणु खपे जेको अच्छा इहे बीमारियूं सिंध में आम आहिनि, आम थियनि पियूं ऐं राइज़ ते आहे यानी असांजी किडनी डिज़ीज़ जेके आहिनि, त अहिड़ो अदारो हुजणु खपे जेको पेशेंट्स या असांजे माण्हुनि जी अहिड़ी ख़िदमत करे जेके इहे एक्सपेंसिव जेके दवाऊं मतिलबु बीमारियूं आहिनि जेके ॿाहिरि इलाजु न पियो थी सघे त माना सरकारी इन में थी सघे ऐं फ्री थिए। त इहो बि हिकिड़ो सबबु हुयो त SIUT जेका आहे असां ट्रांसप्लांटेशन शुरू कई इन जो डायलिसिस जो जेको आहे सो प्रोग्राम शुरू कयो ऐं हिते मुंहिंजे ख़्याल में इन फ्री जे करे पाकिस्तान जे सॼे माना इहे करे सम्झो त अफ़गानिस्तान, कोठा, पेशावर, गिलगित, मुज़फ़राबाद सॼे पाकिस्तान जा माण्हू अचनि था। अच्छा, केतिरा डेली जे बेसिस ते तव्हां किडनी ट्रांसप्लांट कंदा? किडनी ट्रांसप्लांट तक़रीबन 2 डेली थियनि थियूं ऐं असां तक़रीबन 5,000 खां मथे हिन ताईं ट्रांसप्लांटेशन थी चुकियूं आहिनि। अच्छा, तव्हां लिवर जी बि ॻाल्हि कई छा? लिवर जो तक़रीबन तव्हां वटि शुरू थी वई आहे या अञा उहो? लिवर जो असां वटि GI मेडिसिन जे नाले सां हिकिड़ो या लिवर डिज़ीज़ जे नाले सां हिकिड़ो वार्ड आहे जिते लिवर जूं हेपेटाइटिस B, C उनखां पोइ लिवर फेलियर जा केस ॾिठा वञनि था ऐं लिवर ट्रांसप्लांटेशन असांजी टीम करे पई जेका आहे असां ईरानी टीम सर्जन्स जे सां कोऑपरेशन सां तक़रीबन 8 खनि थी चुका आहिनि ऐं असां 8 कामयाबु उन्हनि में हिकिड़े खां अलावा ॿिया कामयाबु आहिनि ऐं उनखां अलावा असांजी पंहिंजी टीम हाणे इन पोज़ीशन में अची वई आहे जो हू पाण करे सघनि था ट्रांसप्लांटेशन। इंशाल्लाह फ्यूचर में उहा बि थींदी ऐं उहा बि हाणे जेके लिवर ट्रांसप्लांटेशन तव्हां इंडिया मां या चाइना मां करायो त तक़रीबन 1 करोड़ जे लॻभॻि ख़र्चु आहे जेको तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त आम माण्हू जे पहुच खां ॿाहिरि हिते इहो सॼो इलाजु फ्री थिए थो। जी बिल्कुलु, कंहिंखां कुझु बि यानी हीउ SIUT वाहिद अदारो आहे जिते हिकु जेको बि शइ ठही आहे उहा सिविल हॉस्पिटल ऐं डाउ मेडिकल कॉलेज जे अंदरि ठही आहे। ईअं न आहे त को असां में कंहिं माण्हू प्राइवेट वञी पंहिंजा हॉस्पिटल ठाहियूं आहिनि। ठीकु आहे। रिज़ी साहब खां वठी जेके कंहिंजी का प्राइवेट अंदरि हिकिड़ो सभु आहे ऐं उन में एक्सेस आहे टू एवरीबॉडी, माना हर हिकु माण्हू अची सघे थो कहिड़े वक़्तु बि कहिड़े बि मसइले सां ऐं उनखां इहो न पुछियो वेंदो तव्हां वटि पैसा आहिनि या न आहिनि या तव्हांजी जेब में कुझु आहे त पोइ अचो, जेके जेब में कुझु न आहे त न अचो या कुझु अचण खां अॻु में तव्हां हेतिरा पैसा जमा करायो जीअं की ॿियनि प्राइवेट हॉस्पिटल में या जेके माण्हू क्लेम कनि था त किथे बि ॿियो फ्री न आहे इलाजु। पाकिस्तान में किथे बि तव्हां वेंदा जेके बि चैरिटी हॉस्पिटल आहिनि उहे पहिरियों तव्हांजी असिस कनि था त तव्हां केतिरो ॾेई सघो था
उन लिहाज़ खां उन लिहाज़ खां पर SIUT वाहिद दौरु आहे जंहिंमें इहो न तव्हांखे पुछियो वेंदो तव्हांजे खीसे में पैसा आहिनि त पोइ अचो अंदरि जेकॾहिं खीसे में ग़रीब अचे या अमीर अचे हा, सभिनी खे उन- साॻियो ई हा, ट्रीटमेंट सभु- कयो सभु। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मां ज़रूरु तव्हांखां मंज़ूर साहिब इहो पुछंदुसि सखर वारी जेका तव्हांजी SIUT उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि डॉक्टर शौकत साहिब जेके शुगर जा मरीज़ आहिनि जीअं तव्हां चयो शुगर जेको जॾहिं थिए थो त उहे मरीज़ जेकॾहिं रोज़ो रखनि पिया डॉक्टर जी इजाज़त सां त छा शाम जो इफ़्तारी में उहो मिठो तमामु घणो खाई सघनि था न न मिठो नथा खाई सघनि बसि हिकिड़ो बैलेंस डाइट हूंदी आहे उन डाइट जे हिसाब सां हुनखे हलणो पवंदो ऐं डॉक्टर जे मशवरे सां करिणो पवंदो अॼुकल्ह जेका नई थ्योरी आहे त राति जो सुम्हण वक़्तु मतिलबु हींअर चवनि था त तव्हां थोरी घणी मिठी शइ खाई सुम्हो ताकी राति विच में तव्हां किथे हाइपोग्लाइसेमिया में न हलिया वञो पर अॼुकल्ह जीअं तव्हां ॾिसो था त रमज़ान में राति में नंढी थी वई तव्हांखे 4 बजे उथी वरी जेको सो सैरी बि करणी आहे त उन जी बि एॾी ज़रूरत महसूसु कोन थी थिए पर एतिरो हूंदो आहे जो तव्हांजे जिस्म खे कैलरी जी ज़रूरत बि आहे सफ़ा ईअं बि कोन्हे त तव्हां सॼी शइ छॾे ॾियो तव्हांखे मिठो त कणिक में मिली थो वञे तव्हांखे माना त मुख़्तलिफ़ फ्रूटनि में मिली थो कार्बोहाइड्रेट वञे। सभिनी में मिले थो फ्रूटनि में ऐं मिले हा थो त स्पेशली हरूभरू वधीक जीअं शरबत पीअण या ही करण सां वरी उहो नुक़सानु थींदो ऐं उन सां तव्हांजी शुगर फ्लैक्चुएशन कंदी मतिलबु जीअं तव्हांजी दवा सां बैलेंस हले पियो उहो बैलेंस तव्हांजो ख़राबु थी वेंदो ऐं उन करे वरी तव्हांजो नुक़सानु थी सघे नुक़सानु थी सघे थो माना पंहिंजे खाधे में बि एहतियात करिणो खाधे आहे में बिल्कुलु ऐं एहतियात करिणो। दवाउनि सां गॾो गॾु हा बिल्कुलु ऐं कॉलर बि असां सां गॾु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां साईं हेलो 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 तव्हांजो आवाज़ु सही न पियो अचे जी साईं करे बख्श बोल रहा बहुत ही गाना है वॾी महिरबानी छा पुछंदो असांजे महिमाननि खां सवाल पुछण इहो आहे त असांखे 3 महीना में पथरी थी असां प्राइवेट ले अल्ट्रासाउंड ॿुधायो असांखे 2 किडनी में पथरी ॿुधायो वरी उहे रिपोर्टूं खणी असां SIUT सखर में वियासीं उन्हनि खां डायग्नोज कई उन्हनि चयो त हिकिड़ी किडनी में राइट में आहे लेफ्ट में कोन्हे लेफ्ट जे ज़रिए उन्हनि उहा कढी पथरी सही हाणे वरी लेफ्ट में हाणे वरी सूर पइजी वियो आहे हाणे असांखे छा करणु घुरिजे या असांखे कराची वञणु घुरिजे या वरी सखर को डायग्नोज करायूं ठीकु आहे जंहिं किडनी जो तव्हां इलाजु करायो उन में वरी सूर थी शुरू थी वियो असां अॼु शुगर जा पेशेंट बि आहियूं ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांखे फ़ोन कयो जी डॉक्टर साहिबु जॾहिं तव्हां ॾाढो सुवाल खे थोरो मां सम्झाए इलाजु करायो किडनी जो लेज़र बि थी छा ॿीहर पथरी थी सघे थी ॿीहर बीमारी थी सघे थी ॿीहर पथरी बिल्कुलु थी सघे थी ऐं जेकॾहिं तव्हां उनजो इलाजु न कराईंदा त 50% चांसिस आहिनि त उहो छो थींदो आहे जॾहिं तव्हां उनखे छा उहो एक्चुअली छा थींदो आहे त पथरी हाणे मिसाल तौरु जेका ESWL आहे जेको लेज़र चऊं था शॉक वेव थेरेपी जेका उन सां पथरी त टुटी निकिरी वञे पर जेको पथरी जो कॉज़ आहे या सबबु आहे उहो पंहिंजे हथ रहे थो सही आहे तंहिंजे करे उन कॉज़ खे ख़तमु करणो पवंदो तंहिंखां पोइ असां उनजी प्रिवेंशन जेका आहे हाणे हिनखे वरी साॻियो पेन शुरू थियो हाणे छा हाणे उन लाइ इहो आहे त तव्हां SIUT सखर में अचो ऐं उते जेका तव्हांजो अल्ट्रासाउंड एक्सरे थींदो आहे जेकॾहिं का स्टोन हूंदो त उनखे वरी शॉक बि थींदी लिथोट्रिप्सी थींदी ऐं उनखां पोइ जेका पथरी निकिरे त उनजा जेके ज़रात आहिनि उहे जमा कयो ऐं उनजी असां एनालिसिस कराईंदासीं ॾिसंदासीं कहिड़े क़िस्म जी पथरी आहे 5 क़िस्म जूं पथरियूं थी सघनि थियूं ऐं असां वटि सिंध में जेका आहे न मिक्स्ड टाइप काफ़ी ज़्यादा कॉमन आहे तंहिंजे करे ॾिसंदा त कहिड़े क़िस्म जो कैल्शियम ऑक्ज़लेट आहे यूरिक एसिड आहे या स्ट्रोवाइट आहे या सिस्टीन आहे पोइ उन लिहाज़ खां तव्हांखे ॿुधाईंदासीं ठीकु आहे डॉक्टर साहिबु तव्हां खां बि हिकिड़ो साईं त हाणे माहिर वेठा आहिनि SIUT में तव्हां बि डॉक्टर बि रहिया आहियो मुख़्तलिफ़ क़िस्म में चवनि था त पाणी ख़राबु मिटी वारे पीअण सां ई पथरी थींदी आहे पर काफ़ी डॉक्टरनि जो चवणु आहे त न पथरी जेका असां पाणी सां न ॿियनि शयुनि सां थींदी आहे न पाणी हाणे मिटी एब्ज़ॉर्ब त कान थी थिए वञी हुन में जिस्म में पर उन सां ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं जॾहिं गट जी साईं वेठो आहे तव्हांजी जॾहिं आंडे जी जेकॾहिं इन्फेक्शन थी न त उन में चांसिस पथरी जा वधी वेंदा तंहिंजे करे आंडे जी इन्फेक्शन में न थियणु खपे उन में का बि अहिड़ी बीमारी थी या अहिड़ो तव्हां अनहाइजेनिक पाणी पी वियो उन पाणी पीअण सां तव्हांखे जेको आहे सो पेट ख़राबु थी पियो त पेट जॾहिं क्रॉनिक ख़राबु थींदो मुसलसिल त उन मां उहो बि माना सॼी जेका ऐं ॿिया कुझु कहिड़ा खाधा बि आहिनि जिन जे करे बि पथरी थी सघे बिल्कुलु खाधा बि आहिनि कालर आहे उनखे बि शामिलु कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ साईं मेरा समूह ॻाल्हाए नगर पार्क का वॾी महिरबानियूं नगर पार्कर खां फ़ोन कई अथई डॉक्टर मंज़ूर ऐं डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी असां गॾु छा पुछंदो साईं पुछंदुसि त ही मुंहिंजी हिकिड़ी साइड में जेको सूर थींदो आहे तक़रीबन साल खनि थी वियो आहे छा थियो आहे हिकिड़ी साइड खाली साइड जेको आहे हा
उनमें जेको सूर थींदो आहे टंग में सफर में सूर थींदो आहे पेर में सूर थींदो आहे कॾहिं कॾहिं बांह में थींदो आहे हिकिड़े पासे मथे में थींदो आहे डॉक्टरनि खां मूं किताब जो जाम चई माना इलाज जाम वठितो आहे माना इहो सूर छॾींदो कोन आहे कॾहिं 10 ॾींहं 15 ॾींहं माना जेको थोरो थोरो सूर माना हूंदो आहे न डॉक्टर छा था चवनि त छा तव्हांखे बीमारी कहिड़ी आहे? डॉक्टर मूंखे इहे ॿुधाईंदा त मैदे जे करे आहे गर्माइश उन्हनि जे करे आहे जेको मां सूर ईअं रहंदो आहे जेको डॉक्टर इहे ॿुधाईंदा त मैदे जो गर्माइश करे त उन्हनि जे करे थींदो आहे। तव्हांजे गुर्दनि में का ख़राबी त कोन्हे? गुर्दनि जो डॉक्टर मूंखे डॉक्टर ने कोन ॿुधायो डॉक्टर घणी खां पोइ दवाऊं वरितियूं पर को मूंखे फ़र्क़ु कोन आयो आहे। कमु छा कंदा आहियो मुंहिंजा भाउ? कमु कहिड़ो कंदा आहियो? कमु कोई कोन कंदा आहियूं। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि मुंहिंजी आहे 40 साल। अच्छा जॾहिं दवा वठंदा आहियो डॉक्टर खां पोइ ठीकु थींदा आहियो कुझु तबियत बहितर थींदी आहे? पहिरीं 2 ॾींहं जेको दवा खाईंदा आहियूं पर 2 ॾींहं ठीकु हूंदा आहियूं पोइ वरी साॻी थी वेंदा आहियूं। ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾियो त तव्हां ॿुधो वॾी महिरबानी तव्हां एतिरो परे खां असांखे फ़ोन कयो। मंज़ूर साहिबु छा डायग्नोस कंदो? हाणे इहो जेको आहे मुंहिंजे ख़्याल में यूरिक एसिड जी जेको आहे सो चेक करणु खपे ऐं अल्ट्रासाउंड हिकिड़ो चए थो मां उते लोकल डॉक्टरनि खां त वरितो आहे पर को फ़ाइदो कोन्हे। खाॿे साइड ते माना किडनी में बि सूरु आहे टंग में बि टंग में कॾहिं गुर्दे मथे बि अचे थो। खाॿे पासे ॾे जेकॾहिं माना कुख में जंहिंखे चइबो आहे सूरु आहे ऐं टंग में जेकॾहिं वञे थो त उन में मोस्ट लाइकली जेको डायग्नोसिस आहे उहो आहे माना स्पाइन में को मसइलो आहे माना जेको लोकल डॉक्टर साहिब तव्हां छा सम्झो था छा डायग्नोस हूंदो वीचारो एॾो परे खां इहो जेको टंग में रेडिएट करे थो हा रेडिएट करे थो साईं सही ॻाल्हि थो करे इहो आहे बैकएक चवंदा आहिनि शियाटिक नर्व हूंदी आहे उन ते प्रेशर पवंदो आहे स्पाइन जे करे पोइ उहो जॾहिं दॿी आहे त टंग में हलियो वेंदो आहे त इहो रेडिएट न कंदो हूअं हुन में न थींदो आहे। यूरेट्रिक स्टोन में बि रेडिएशन थोरी थींदी आहे पर उहा ईंदी आहे वरी थोरो फ्रंट ते टंग में न वेंदी आहे। हा तंहिंजे करे लॻे थो त हीउ हिकिड़ो एक्सरे जेकॾहिं नॉर्मल बि थी वञे न सुठे दिमाग़ जो डॉक्टर खे ॾेखारे दिमाग़ जे डॉक्टर खे न हिकिड़ो त नॉर्मल उते हिकिड़ो माना त ख़ाली पेट हिकिड़ो एक्सरे कराइबो आहे त लंबो सेक्रेल स्पाइन जो थींदो त उन में लंबर ऐं सेक्रोल जी जेका आहे जेके जॉइंट्स आहिनि हिन जा हा माना करंगे जी अॾी जेका आहे उनजी असांखे ख़बर पवंदी त किथे का दॿियल त कान्हे जे उते आहे त पोइ वरी हुनजी MRI या हुनजी पोइ CT स्कैन कराइबी आहे ख़बर पवंदी त वॾी अस्पताल ते अची चेक कराए त इलाज थी सघे थो। हा हा इलाज त हाणे बिल्कुलु थी सघे। साहब किडनी जो तकलीफ़ कोन थी लॻे इन जी चवण न जेकॾहिं हीउ जेको ॿुधाए पियो न त मतिलबु तो खाॿे पासे ॾे सूरु आहे टंग में वञे थो कॾहिं हिन में थिए थो गोॾे में थिए थो कॾहिं बांह में थिए थो त अहिड़े क़िस्म उहो किडनी में साइकोलॉजी में बि साइकोलॉजिकल बि थी सघे कंहिं सुठे फिज़िशियन खे मुंहिंजे ख़्याल में सलाह मशवरो। अच्छा डॉक्टर साहब जेका SIUT सखर आहे तव्हांजी उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं हिन मौजूदु आहिनि छो त एॾो परे खां माण्हू कराची नथा अची सघनि उते तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं माण्हुनि खे ॾेई रहिया? हा उन वक़्तु हिन वक़्तु जेके असां वटि डायलिसिस जूं तक़रीबन 22 मशीनूं आहिनि सखर में ऐं लिथोट्रिप्सी जी हिकिड़ी मशीन आहे ऐं उनखां पोइ असां वटि CT स्कैन आहे उनखां पोइ जिते इमेजिंग थिए थी अल्ट्रासाउंड आहे ऐं उनखां अलावा असां वटि ओपन सर्जरी PCNL जेके स्टोन जेको असांजो वॾो में वॾो मसइलो आहे सखर में ऐं पथरीअ जो तक़रीबन 60% असां वटि पथरीअ जा मरीज़ त उन्हनि लाइ असां वटि फुल फ्लेज हिकिड़ी जेके बि मॉडर्न तरीक़ो आहे जीअं लिथोट्रिप्सी PCNL यूरेट्रोस्कोपी ऐं ओपन सर्जरी इहे सभु सहूलियत आहिनि ऐं उनखां अलावा उनजी स्टोन जी एनालिसिस बि असां कयूं था ऐं उनखां पोइ बाक़ी जेको डायलिसिस जूं फैसिलिटीज़ आहिनि ऐं हितां असां ईअं बि कयूं था त जेकॾहिं को पेशेंट आहे जेको ट्रांसप्लांट कराइणु चाहिनि था त उनखे मोकिलींदा आहियूं कराची SIUT कराची में ऐं उनखां पोइ प्रोस्टेट जे सिलसिले में TURPs जेके आहिनि एंडोस्कोपी उते ॿारनि जा वार्ड बि आहे उते ॿारनि जो वार्ड अञा न थियो आहे पर फ्यूचर में असांजो आहे इरादो त SIUT कराची खे डुप्लीकेट कंदासीं सखर में। अच्छा सखर ऐं कराची में त तव्हां मौजूदु आहे ॿिया बि आहिनि दादू आहे हैदराबाद आहे मीरपुर ख़ास आहे उतां जा मरीज़ बि त सफ़र था कनि इन्हनि वॾनि शहरनि में बि तव्हांजो इरादो आहे को SIUT सेंटर खोले? असांजी त हाणे ख़्वाहिश त इहा आहे त हर वॾे शहर में जेका आहे SIUT ब्रांच हुजे पर इहा प्रैक्टिकली जेका आहे असां अञा पॉसिबल नथी थिए छो त हिते मां तव्हांखे गरज कयो त 4 हॉस्पिटल हिते आहिनि 2 अंडर कंस्ट्रक्शन आहिनि माना 6 त सिर्फ़ु जेके आहिनि से सिविल हॉस्पिटल्स लगातार उनखां अलावा 4 ॿियूं आहिनि माना कराची में। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी साईं केरु था ॻाल्हायो किथां? जमील तो ॻाल्हायां थी गुलशन हदीर सां। वॾी महिरबानी जमील छा पुछंदो? पुछणो इहो आहे त मां जेको शुगर चेक थो करायां फास्टिंग में त तक़रीबन 110 120 पे अचे उनखां पोइ जेके रैंडम थी थिए त रैंडम 140 145 150 100 ईअं थी वई आहे हिन में थोरी एक्सप्लेन कजो कि शुगर मुंहिंजी नॉर्मल आहे या वधियल आहे? उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि मुंहिंजी 48 इयर्स। अच्छा ॿियो कमकार छा कंदा आहियो? प्रेप स्कूल। अच्छा को गुर्दनि जी बि का तकलीफ़ त कोन्हे?
न गुर्दे जी तकलीफ़ कोन्हे बाक़ी लेप्रोस्कोपी कराई मां 4-5 साल पहिरियों। उन गुर्दनि जी तकलीफ़ हुई न पथरी हुई न उनजे करे। डॉक्टर मंजूर साहब छा ये जेको रेंज ॿुधाइनि पिया रेंज मुंहिंजे ख्याल इन में छा शुगर खे काउंट कंदो तव्हां? न वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾे त शुगर जेका आहे असां नॉर्मल रेंज में लॻे थी। हा वधीक शफ़क़त साहब ॿुधाईंदो। हूअं त नॉर्मल थी लॻे, जेको फास्टिंग थोरी मुंहिंजे ख्याल में थोरी वधियल आहे, पर एतिरो जेकॾहिं पंहिंजी हिकिड़ी ॿी टेस्ट थींदी आहे HbA1c, उहा कराए वठनि त उन सां 6 महीननि जी हिकिड़ी पूरी हिकिड़ी सम्झो त रिपोर्ट अची वेंदी, जेको असां एवरेज अची वेंदो त केतिरी थी थिए। बाक़ी रैंडम त बिल्कुलु सही अथसि, जेकॾहिं कंहिं सुठे डॉक्टर ॾेखारे त कोई प्रॉब्लम कोन्हे। मुंहिंजे ख्याल में त अच्छा डॉक्टर साहब तव्हां किडनीअ जे या यूरोलॉजी जे जेके बि मर्ज़ आहिनि उन्हनि सभिनी जो इलाजु मौजूदु आहे? बिल्कुलु उनजो सॼो फ्री में थिए थो? सॼो फ्री में जेको बि जेॾी महिल माण्हू अचे उहो आसानी सां फ़ाइदो वठी सघे? बिल्कुलु। ऐं हाणे छा त असां वटि तक़रीबन 22 OPDs आहिनि, ठीकु आहे, हफ़्ते में जेके थियनि थियूं। ऐं उन खां अलावा 24 कलाक इमरजेंसी खुलियल हूंदी आहे। पर हर वक़्तु फ़ाइदो हर वक़्तु कहिड़े वक़्तु बि तव्हां वॉक इन करे सघो था। टाइम ख़तमु थियो, मैसेज छा हूंदो? वरी मैसेज ईंदो। टाइम बिल्कुलु ख़तमु थियो, मैसेज छा हूंदो तव्हांजो पैगाम? मैसेज इहो आहे असांजो त माना जेकॾहिं गुर्दनि जूं जेके बीमारियूं आहिनि उहे ज़्यादा राइज़ ते आहिनि ऐं उन खां अलावा उहे गुर्दा हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं फेल थी वञनि था त उनजो लंबो इलाजु आहे। तंहिंजे करे उनजी प्रिवेंशन ज़रूरी आहे। ऐं प्रिवेंशन जो तरीक़ो इहो आहे त हिकु त ब्लड प्रेशर कंट्रोल थिए, शुगर कंट्रोल थिए ऐं पथरीअ जे ठहण जा इम्कानात घटि करण लाइ पाणी ज़्यादा पियो वञे ऐं खाधे पीते में परहेज़ कयो जीअं तव्हांजो वज़न सही रहे। वॾी महिरबानी। जी शफ़क़त साहब तव्हांजो मैसेज? मुंहिंजो मैसेज इहो आहे साईं त जेके बि सिंधी आवाम आहे उनखे लाइ इहो ई मैसेज आहे त जेॾी महिल बि सम्झनि था पंहिंजी तबियत में थोरी उणी वीह का ॻाल्हि, केॾी महिल सम्झनि था पेशाब घटि पियो अचे या दिलि ॿुॾे पई जीअं जेको सिंधीअ में चइबो आहे, या अहिड़ी का बि हुनखे सिम्टम अचे त फ़ौरन कंहिं डॉक्टर खे ॾेखारनि, बजाए हिनजे जो उहा बीमारी पुराणी थी वञे, क्रॉनिक थिए, उन खां पोइ अचनि उन स्टेज ते अचनि। जीअं हिकिड़े मरीज़ चयो त उन जी क्रिएटिनिन 3 थी वई आहे, उन खां पोइ त उन में काफ़ी डैमेज थी चुको हूंदो आहे ऐं उहो किथे किथे इरिवर्सिबल हूंदो आहे। तव्हांजो मतिलबु त तुरत इलाजु कजे? तुरत इलाजु थिए, वक़्ताइतो इलाजु थिए, पंहिंजे डॉक्टर खां फौरी तौर ते मशवरो। हा, उन में कॾहिं बि लापरवाही न करणु खपे। ठीकु आहे, वॾी महिरबानी शफ़क़त हुसैन अब्बासी तव्हां हिते असां वटि। वॾी महिरबानी मंज़ूर हुसैन तव्हां बि असां वटि आयो, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन असांजा मौजूदु महिमान असां सां गॾु आहे जेको असांखे रोज़े सिहत बाबति ॼाण ॾिए आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। SIOT में जेके बि इलाज थियनि था उहे फ्री में ऐं इज़त भरिया इलाज आहिनि ऐं उतां केॾी महिल कहिड़े बि टाइम को बि माण्हू फ़ाइदो वठी सघे थो। जे शफ़क़त साहब चयो त जॾहिं बि को मर्ज़ हुजे नंढो या वॾो त उनखे नज़रअंदाज़ न कयो, फ़ौरन कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो ऐं उनजो तुरत ई जेकॾहिं इलाजु करायूं त असां इन्हनि वॾियुनि बीमारियुनि खां बची सघूं था। असां जेकॾहिं पंहिंजे महिमाननि जे इन्हनि मशवरनि ते अमल कयो त बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।